जो अल्लाह जे शुक्राननि सां रमज़ान पंहिंजे इख्तिताम ते अचे पहुतो। अल्लाह ताला जा किरोड़े करम ऐं एहसान जीअं अल्लाह असांखे पंहिंजे दर ते जमा थियण जी सआदत अता फरमाई। अल्लाह ताला असांजे मथां करम नवाज़ी कई। जेका बि इबादत पहुती उहा इबादत करण जी तौफ़ीक़ ॾिनई। हर शइ जी अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो आहे तॾहिं माण्हू उहो कमु कंदो आहे। बानो मजबूर आहे, अल्लाह उनखे तौफ़ीक़ ॾींदो आहे तॾहिं उहो ख़ैर जो अमल कंदो आहे। जेकॾहिं अल्लाह तौफ़ीक़ न ॾे त माण्हू ख़ैर ॾे अची नथो सघे। के तवंगर मालदार माण्हू बख़ील बणिया वेठा आहिनि, के ग़रीब मिसकीन, पर अल्लाह ताला उन्हनि खे सख़ी बणाए छॾियो आहे। के पढ़िया लिखिया इल्म वारा ऐं दीन जी ॼाण रखण वारा, दुनिया जो इल्म रखण वारा, पर अल्लाह जी बेफ़रमानियुनि में मुब्तला आहिनि। पर के माण्हू आहिनि जिन के क़ुरान ॾिसी पढ़ण बि ॾांहुं नथो अचे, पर अल्लाह ताला उन्हनि खे दीन जे इल्म जो अहिड़ो ज़ेवर अता कयो आहे जो हर वक़्तु उहे अमल में मसरूफ़ आहिनि। वजे रहणु घुरिजे। पंहिंजे माल ते पंहिंजे इल्म जे मथां तकब्बुर या शैतान जी ख़सलत आहे। उन जे मुक़ाबले में अल्लाह जे क़ुरान असांखे सबक़ ॾिनो आहे त तव्हां खां अल्लाह ताला जेकॾहिं को ख़ैर जो कमु कराए, अमल कराए, त उन ख़ैर जे कम ते तव्हां अल्लाह जा शुक्रगुज़ार बाना बणिजी वेंदा कयो। जॾहिं बि इबादत जी तौफ़ीक़ मिले, जॾहिं बंदगी जी तौफ़ीक़ मिले, त उन ते शुक्र अदा कंदा कयो त मुंहिंजा मौला तुंहिंजा एहसान आहिनि जो मूं जहिड़े नालाइक खे पंहिंजी इबादत जे लाइक़ बणायो अथई। ॻाल्हि सम्झो था कोन सम्झो? क़ुरान थो फरमाए फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, तव्हां मूंखे यादि कयो त मां अल्लाह वरी तव्हांखे यादि कयां। तव्हां मूंखे यादि कयो, मां तव्हांखे यादि कयां। हाणे इहो ज़िक्र अल्लाह खे यादि करण सां गॾु ई फौरन अल्लाह ताला फरमायो वशकुरूली वला तकफुरून, ऐं मुंहिंजा शुक्रगुज़ार पाना बणिजो, मुंहिंजी नेमतुनि जो इनकार न कयो। माना बेशुक्रा न थियो, नाशुक्रा न थियो। जेकॾहिं तव्हांखे अल्लाह ज़िक्र जी तौफ़ीक़ ॾिनी, उन में एॾी वॾी महिरबानी आहे जो तव्हां ज़मीन ते वेठा आहियो, मालिक रब अर्शनि ते तव्हांखे यादि पियो करे। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं बानो अल्लाह ॾे वेझो थींदो आहे, अल्लाह ॾे ईंदो आहे, मुतवजे थींदो आहे, माण्हू हिकिड़ी गिराट अल्लाह ॾे वेझो थींदो आहे, अल्लाह हिकिड़ो हथु बाने ॾे वेझो थींदो आहे। बानो हिकिड़ो हथु रब ॾे वेझो थींदो आहे, अल्लाह हिकिड़ो गज़ बाने ॾे वेझो थींदो आहे। जॾहिं बानो अल्लाह ॾे हली ईंदो आहे, अल्लाह जी रहमत डोड़ी उन जे क़रीब थी वेंदी आहे। सुभान अल्लाह। हाणे इहा नेमत आहे न। ऐं किथे असांजी हैसियत, असांजा पिरकार, असांजा अमल ऐं असांजी हैसियत कहिड़ी आहे, हर कंहिंखे पंहिंजे अमलनि जी ख़बर आहे। हाणे उहो माण्हू उनखे अल्लाह तो फरमाए मां तुंहिंजे क़रीब थी वियुसि, तूं ज़िक्र करींदो तुंहिंजे चपनि जो चुरण मां ॿुधां थो, मां अल्लाह तुंहिंजा आवाज़ ॿुधां थो, तुंहिंजे ज़िक्र करण वक़्तु मां अल्लाह तुंहिंजो मजलिसी बणिजी वञा थो, मां रब जी रहमत तुंहिंजे वेझो थी वञे। केॾी वॾी नेमत आहे। पोइ इन ते वरी तकब्बुर करणु, इन ते वॾाई करणु, इन शइ ते हठ करणु, इहो हर कंहिं हिकिड़े पाने खे नथो जुगाए। इहा सभु अल्लाह जी महिरबानी आहे जे अल्लाह इहा महिरबानी कई। अल्लाह असांखे इत्काफ़ जी तौफ़ीक़ ॾिनी, अल्लाह असांखे रोज़न रखण जी तौफ़ीक़ ॾिनी। हाणे तव्हां मथां हितां निकिरो ऐं दिलि में इहो ख़्यालु पैदा थिए त यार
मां 10 ॾियार इत्काब में वेठुसि पंहिंजे मिटनि माइटनि में वञे दिलि या ज़बान सां या दिलि में ई इहो ख्याल करे त हे इत्काब में न वेठा, मां इत्काब में वेठुसि। ॿिया इत्काब वारा उन्हनि हीअ इबादत न कई, मूं हीअ बंदगी कई। हिननि हिकिड़ो दफ़ो सलाह तस्बीह पढ़ी मुंहिंजे साथियुनि ऐं मूं 5 दफ़ा सलाह तस्बीह पढ़ी। ईअं हिक ॿिए खे भलो भाइण, उहा सॼी इबादत तव्हां ज़ाया था कयो। बाने जी कहिड़ी हैसियत आहे जो अची 10 ॾियारा मस्जिद में वेहे इहो अलाह पंहिंजे दर ते घुराइण जी सआदत अता कई आहे। बाबा जेको माण्हू तव्हांखे वणंदो आहे तव्हां उनखे घर में अचण जी दावत ॾींदा आहियो न। हा, तव्हां जो दुश्मन हुजे जेको तव्हां सां विढ़े, तव्हांजे पीउ खे घटि वधि ॻाल्हाए, तव्हांजी अम्मा सां नाशाइज़ लफ़्ज़ ॻाल्हाए, उनखे पंहिंजे घर में अचणु ॾींदो, पंहिंजे ओताक में वेहण ॾींदो? बाबा हे असांजो दुश्मन आहे, हे मुंहिंजे घर में छा अहिड़ा महिमान थींदो? महिमान उहो थींदो आहे घर में, उहो थींदो ईंदो आहे जेको दिलि प्यारो हूंदो आहे। सखणी ॼाण सुञाण बि माण्हू खे पंहिंजे घर में वठी अचण ते मजबूर न कंदी आहे। ॼाण सुञाण आहे, दुआ सलाम आहे, पर घर में दावत ॾेई माण्हू उन्हनि खे वठी ईंदो आहे जेके दिलि खे वणंदा आहे। तव्हां अल्लाह खे वणो था तॾहिं तव्हांखे रब पंहिंजे घर में घुरायो आहे। मुंहिंजा भाइरो, तव्हां भला आहियो, तव्हां अल्लाह खे प्यारा आहियो तॾहिं अल्लाह तव्हांखे हिते विहारियो। ख़ुशि नसीब आहियो जो अल्लाह जी घुर थी एॾी वॾी दुनिया जी मातली में 2 लख शहर में 2 लख माण्हू रहनि था। 2 लखनि मां के चंद माण्हू आहिनि उन्हनि खे अल्लाह सआदत ॾिनी रब जे घर में वेहण जी। ॿियनि खे छो न मिली? हेतिरो सारो अवाम रहे थो, कंहिंखे तहजुद जी तौफ़ीक़ मिली, कंहिंखे न मिली, कंहिंखे रोज़नि जी तौफ़ीक़ मिली, कंहिंखे न मिली। हे जेके अल्लाह जी इबादत, रब जी बंदगी जो मौक़ो मिलियो, या अल्लाह जी घुर थी हुई जे तव्हां ते मथां इनायत कई। सम्झो था हले कोन था सम्झो? इन ते गुरूर न कजो, इन जे मथां तकब्बुर न कजो त असां वञूं था बसि हाणे आबिद थी वियासीं, गुनाहनि जी बख़्शिश थी वई। न, जॾहिं बाने जे मथां वधीक ज़िम्मेदारी ईंदी आहे त उनखे पंहिंजी शइ जी संभाल बि ओॾी वधीक करणी पवंदी आहे। सम्झो था? हिकिड़े माण्हू वटि खीसे में पापड़ पिया आहिनि। छा पिया आहिनि? पापड़ पिया आहिनि। उहो हुनजे लाइ बॉडीगार्ड कोन रखंदो, उहो पंहिंजे लाइ पुलिस जी मोबाइल पोयां कोन लॻाईंदो। पर हिकिड़े माण्हू जे खीसे में कोहिनूर हीरो पियो आहे, हिकिड़े माण्हू जे गाॾी में 5 करोड़ रुपया पिया आहिनि। उहो छा कंदो? हुनजी हिफ़ाज़त जे लाइ पुलिस खे घुराईंदो, सिक्योरिटी गार्ड रखंदो, उन्हनि जे लाइ चौकीदार रखंदो। घर में जे पैसो हूंदो, दौलत हूंदी त उनजी ओतिरी वधीक संभाल कंदो। सम्झो था? तव्हांखे जॾहिं अल्लाह पंहिंजी इबादत जो मौक़ो अता कयो आहे, दिलि हाणे तव्हांजी रोशन थी वई। तव्हांखे रमज़ान जे सदके अल्लाह गुनाहनि खे बख़्शे छॾियो। साईं फरमायो, जीअं जो ईद उल फितर जी राति ईंदी आहे, अल्लाह ताला बाननि जा हर ई गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो। जॾहिं ईदगाह में ईंदा आहिनि त अल्लाह जा मलाइक उन्हनि खे असां हथ मिलाईंदा आहिनि। पोइ जेॾी महिल ॿाहिरि निकिरंदा आहिनि, पोइ मलाइक चवंदा आहिनि, मुबारक हुजेव, मुबारक हुजेव, अल्लाह तव्हांखे रमज़ान मल्हाइण जे सदके, ईदगाह में जमा थियण जे सदके तव्हांखे बख़्शे छॾी, तव्हांजा हर ई गुनाह माफ़ फरमाए छॾी। एॾी वॾी इनायत थी वई। हाणे तव्हांजी ज़िम्मेदारी आहे, तव्हांजे मथां इहो ज़िम्मेदारी पवे थी त उन अल्लाह जी इनायत जी संभाल कयो। उन अल्लाह जी इबादत जी जेका तौफ़ीक़ मिली, तहजुद जी तौफ़ीक़ मिली, तव्हांखे ज़िक्र जी तौफ़ीक़ मिली, तव्हांखे अल्लाह जी इबादत जी तौफ़ीक़ मिली, निमाज़ुनि जी तौफ़ीक़ मिली, इज़ाफ़ी नफ़िलनि पढ़ण जी तौफ़ीक़ मिली, इनखे ईंदड़ महीननि में संभाल कंदा अचिजो। मता शैतान पलीत अचे ऐं तव्हांजे सीने मां डाको हणी वञे। दुश्मन फिरे थो पियो, शैतान दुश्मन ताक में आहे। नबी साईं फरमायो त ईद जी राति शैतान मथे में धूड़ विझी रोंदो आहे, पिटींदो आहे। ॿिया नंढा नंढा शैतान चवंदा छाजे लाइ तूं रोई? चई इन जो सबबु इहो आहे जो अल्लाह त सभु बख़्शे छॾिया, सभिनी खे माफ़ी ॾेई छॾी।
हाणे जेका मूं मेहनत कई सॼो साल रमज़ान जे सदके अल्लाह सॼी मुंहिंजी मेहनत बर्बाद करे छॾी, ॿारनि जा हर ई गुनाह बख़्शे छॾे। त ॿिया नंढा शैतान चवंदा दिलगीर न थी, बसि रुॻी ईदगाह मां निकिरनि, इन्हनि खे फाशी जे अॾे ते वठी वेंदासीं, बेहयाई जे लाइ वठी वेंदासीं, जुआ ते वठी वेंदासीं, बेहयाई ॾे वठी वेंदासीं, हिननि जा जेके बि अमल आहिनि उहे चट करे छॾींदासीं। वो शैतान थाक संभालियो मुंहिंजा भाइरो बीठो आहे दरवाज़नि ते, तयार बीठो आहे त बसि निकिरनि, हे मस्जिद मां निकिरनि, मगरिब जी अज़ान अचे त मां हिननि खे गुमराह करणु शुरू कयां। तव्हां मर्द मुजाहिद थी उन शैतान जो मुक़ाबिलो करे ॾेखारो। छा था चओ? हिम्मत सां, अल्लाह जे ज़िक्र सां, इस्तिक़ामत सां, तौबह जो संदरो ॿधल हुजे ठेल ते, अखियुनि में हया जो चश्मो चढ़ियल हुजे, सम्झो था, ज़बान में अल्लाह ताला जे ख़ौफ़ जो ज़ाइको मौजूद हुजे, दिल तव्हांजी अल्लाह जी मोहब्बत में भरियल हुजे, शैतान खे मौक़ो ई न मिले त तव्हांखे गुमराह करे क़बूल आहे इहा ॻाल्हि की न आहे क़बूल? अमल वारा थिजो त अल्लाह राज़ी रहे, अल्लाह जो हबीब शल राज़ी रहे। अल्लाह ताला असां सभिनी जे मथां पंहिंजो ख़ासि रहमत नाज़िल फरमाए। या रब्बी या रहमान या ज़ल जूद वल करम या हन्नान या मन्नान या हय्यु या क़य्यूम नस्तगीसु बिरहमतिक या अरहमर राहिमीन। या अल्लाह असांजे मथां राज़ी थी, मुंहिंजा मौला असांजूं इबादतूं क़बूल कजा। रमज़ान पुॼाणी ते पहुतो, मुंहिंजा रब साईं बराबरि असां तुंहिंजी इबादत जो हक़ अदा न करे सघियासीं, तुंहिंजी बंदगी जो हक़ अदा न करे सघियासीं, जीअं तोखे राज़ी करण जो हक़ हुयो सो हक़ बराबरि अदा कोन करे सघियासीं। मुंहिंजा मौला असांजे मथां नफ़्स ग़ालिब रहियो, ॾींहुं राति असांजे मथां असांजी शहवानी ख़यालात ग़ालिब रहिया, पर जहिड़ा तहिड़ा तुंहिंजे दर ते पेश पिया आहियूं। मुंहिंजा मालिक महिरबान, अॼु आख़िरी घड़ियूं आहिनि, हिन घड़ियुनि में तूं गुनहगारनि खे बख़्शींदो ई, ख़ताकारनि खे बख़्शींदो ई। सॼे रमज़ान में जेतिरा गुनहगार तो बख़्शा ओतिरा तूं हिन हिकिड़े वेले में बख़्शींदो। मुंहिंजा मौला असांखे माफ़ी अता फरमाए, असांजा गुनाह माफ़ फरमाइजा, असांजा सगीरा गुनाह माफ़ फरमा, असांजा कबीरा गुनाह माफ़ फरमा, असांजा ज़ाहिर गुझा गुनाह माफ़ कर, असांजा अमदन ख़तन जेके गुनाह थिया उहे माफ़ फरमा। मुंहिंजा मालिक महिरबान, तूं पंहिंजी रज़ा जो दर न लाहिजा, पंहिंजी महिरबानी जो दरवाज़ो असां तां बंदि न फरमाइजा। मुंहिंजा मौला रमज़ान गुज़रियो पियो वञे पर तूं अल्लाह त मौजूद आहीं। परवरदिगार तुंहिंजी रहमत वसी आहे, तुंहिंजी रहमत कुशादी आहे, तुंहिंजी रहमत अज़ीम आहे जेका गुनहगारनि खे ढके वठंदी आहे। मालिक महिरबान, असांजे मथां हर वक़्तु पंहिंजी रहमत जो नुज़ूल कंदो रहिजा, असांखे कर्ज़नि में न फासाइजा, असांखे बीमारियुनि में मुब्तला न कजा। हे मुंहिंजा मौला असांखे दुनिया जी तंगियुनि में मुब्तला न कजा, जेके तंगियूं दरपेश आहिनि उहे तंगियूं दूर फरमा, रिज़्क़ जी कुशादगी अता फरमा, मोहताजुनि खां पाक फरमा। मौला रिज़्क़ जी कुशादगी अता फरमा, महांगाई जो ख़ात्मो फरमा। मुंहिंजा परवरदिगार असांजूं दुआऊं क़बूल कजा, असांजो हीणो हाल क़बूल कजा। मुंहिंजा मौला तुंहिंजे साम्हूं कंध खणण जहिड़ा न असांजो बातिन गुनाहनि जे करे मेरो थी वियो। मुंहिंजा मौला रमज़ान में बि तोखां माफ़ी न वठी सघियासीं, राज़ी थी मुंहिंजा अल्लाह, दीन दुनिया जी नेमतुनि सां माला माल फरमा, इल्म ऐं अमल नसीब फरमा। ए मुंहिंजा मौला दुनिया जी मुसीबतुनि खां बचाइजा, तोखां तुंहिंजी रहमत जा तलबगार आहियूं, तोखां तुंहिंजी जन्नत जा सवाली आहियूं, तोखां तुंहिंजी जहन्नम जो पनाह घुरूं था, पंहिंजे गुस्से ऐं कहर खां बचाइजा।
मरण जे वक्त में कलमो नसीब कजा, बुरे मौत का बचाए जा, बुरी जिंदगी का बचाए जा, मोहताजी वारी हयाती का बचाए जा। मुझा मौला असांजी पछाड़ी जी पारत असांजी पछाड़ी जी परवरदिगार असांजी पछाड़ी जी पारत जी मुझा मौला मरण जे वक्त में कलमो नसीब कजा, कब्र जे बायुन का बचाए जा, जहन्नम जे अजाबन का बचाए जा, कब्र जे पुछाणन का बचाए जा। मुझा मौला असांजे मथा राज़ी थी हज़रात नक्शबंद जे फयूज़ा सां असांखे माला माल फरमा। मुझे मुर्शिद महबूब इलाही जे हिन आस्थाने के कायम में दायम फरमा। मुझा मौला मुझे महबूब इलाही जे आस्थाने के कायम फरमा। हिन आस्थाने जी तोखे पारत थई। मुझा मौला हिन आस्थाने के शरीरन जी शरारतुन का बचाए जा, हासिदन जे हसद का बचाए जा, हिन आस्थाने के दुश्मनन जी दुश्मनिन का बचाए जा। ए मुझा मौला असां वटि वसाइल न आहिनि, असां तो में उम्मीदवार आहियूं। मुझा मौला कंहिंजो वॾेरो सहारो आ, को के वॾेरे के अमीर जे आसरे आ, को MNA MPA जे आसरे आ। परवरदिगार है असां फ़कीर तुझे आसरे आई। रमज़ान गुज़रियो पियो वञे, मौला तुंहिंजी रहमत जे लाइ पेनागर हथ झलियो बीठा आहियूं। असांखे पंहिंजे दर तां मायूस न मोटाए जा, असांखे पंहिंजे दर तां खाली न मोटाए जा। मुंहिंजा मौला असांखे पंहिंजे दर तां खाली न मोटाए जा। परवरदिगार सेहत वारी ज़िंदगी ॾे, बीमारियुनि खां बचाए जा, डिघन मर्ज़न खां बचाए जा, ॿियनि जी मोहताजी खां बचाए जा, बुरन मर्ज़न खां बचाए जा, रज़ील उमिर खां बचाए जा, रज़ील ज़िंदगी खां बचाए जा। मुंहिंजा मौला सकरात जी सख़्ती खां बचाए जा, इल्म ऐं अमल वारो बणा, शरीयत जो पाबंद बणा, सुन्नतुनि जो ताबेदार बणा, महबूब जी सुन्नतुनि ते सदाई रहाए जा। हे मुंहिंजा मौला असांखे पंहिंजे ज़िक्र ऐं फ़िक्र जी तौफ़ीक़ ॾे, असांजे बातिन जे लताइफ़ खे पंहिंजे ज़िक्र में जारी फरमा, असांजे अखियुनि खे पंहिंजे ख़ौफ़ में वहण वारो बणा, असांजे फ़िक्र खे पंहिंजी सुञाण अता फरमा, औलियाए किराम जे ॾसियल राहुनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। ए मुझा मौला मुझे मुर्शिद महबूब इलाही जे दरजात के बुलंद फरमा। इन महबूब सोने के पंहिंजी बारगाह में जेको सब खां आला मुकर्रब तरीन दर्जो आहे उन ते फाइज़ फरमा। ए मुझा मौला मुझे मुर्शिद दिलबर साईं के सेहत कामिला आजिला अता, संदन जो सायो असां ते काइम ऐं दाइम फरमा। मुर्शिदन जे हड़नी आस्थानन जो ख़ैर फरमा, मुझे मुर्शिदन जे हड़नी मरकज़न जो ख़ैर फरमा, मुझे मुर्शिदन जे अहल औलाद जो ख़ैर फरमा, मुझे मुर्शिदन जे बच्चन जो ख़ैर फरमा, उन्हनि के सदाई पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रखजा। मुर्शिदन जे नियाणियुनि पुटड़नि के शाद आबाद फरमा, मुझे मुर्शिदन जे भाइरनि जो ख़ैर फरमा, उन्हनि के सदाई पंहिंजी रहमत जी पालूट में रखजा। साईं फज़लुल्लाह के सेहत आफ़ियत अता फरमा, असां मां जेके बीमार आहिनि उनके सेहत कामिला आजिला ॾे। मुंहिंजा मौला असांजे पाड़े ते राज़ी थी, असांजे पाड़े जे मथां पंहिंजूं रहमतूं नाज़िल फरमा, हर घर ते पंहिंजी ख़ासि रहमत जो नुज़ूल फरमा, असांजे गलियुनि में पंहिंजूं रहमतूं नाज़िल फरमा, असांजे पूरे शहर मातली जो ख़ैर फरमा। मुंहिंजा मौला मुसलमाननि जो ख़ैर फरमा, मुल्क पाकिस्तान जो ख़ैर फरमा, असांजे मुल्क के अंदरूनी बैरूनी ख़तरनि खां बचा, असांजे मुल्क पाकिस्तान के इज़्ज़त सां हर फरमा, फलस्तीन जे मुसलमाननि जी मदद फरमा, अक्सा के आज़ादी अता फरमा, बैतुल मक़दस के आज़ादी अता फरमा, यहूदो हनूद ऐं नसारा के नेस्त फरमा, वरी नूरुद्दीन ज़ंगी पे फरमा, वरी का हैदर करार जी गफ़ारी मस्जिद में जेके एतकाफ़ वेठा उन्हनि जो एतकाफ़ क़बूल कजा।
गफ़ारी मस्जिद में जेके दर्स ॾिना विया उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ अता कजां। मुंहिंजा मौला जेके ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ ॾिजां। मुंहिंजा मौला असां पंहिंजे हाल सारो तुंहिंजे दीन जी ख़िदमत कई, हाणे तूं पंहिंजी इनायतुनि पंहिंजी कुदरतुनि मुताबिक़ असांखे अदा कर। जॾहिं ईद जे लाइ अचूं त वॾा पंहिंजे नंढा पंहिंजे वॾनि खां ईदी वठंदा आहिनि, असां तो में उम्मीदवार हूंदासीं। असांखे पंहिंजी ख़ासि रहमतुनि वारी ईदी अता कजां। बिबरकती इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लम।